मुंबई शहर तक्कर 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 हर हन तक्कर कंहिंखे कंहिंजे लाइ वक़्तु ई कान्हे पर मूं वटि तव्हांजे लाइ न सिर्फ़ु वक़्तु आहे पर घणेई ॿियो कुझु हिते हुते जूं ॻाल्हियूं थोरी मस्ती थोरो मज़ाक ऐं घणेई गाना ही सभु मां थी पेश कयां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां लाइ शाम जे हिन वक़्त ते तव्हां सां बि आराम सां खाईंदे पीअंदे या घर ॾांहुं ड्राइव कंदे ॿुधी रहिया आहियो FM 97। हूअं बि अॼुकल्ह 11 खां पोइ घर मां ॿाहिरि निकिरणु ख़तरनाक थी पियो आहे। हर न्यूज़पेपर ऐं TV चैनल ते ख़बर फैलियल आहे असांजे शहर में हिकु सीरियल किलर जो ख़ौफ़ छायल आहे जेको अञा ताईं 6 क़त्ल करे चुको आहे। त इन करे तव्हां वियो घर में ऐं ॿुधो इहो प्यार भरियो गीत। ही बि बंदि लास्ट ही बचियो आहे हिन खे त ट्राई करे ॾिसूं शायदि कुझु थी पवे। हेलो होटल कांचा। हाँ एक ऑर्डर लिखवाना था। क्या बंद? लेकिन आपके मेनू पे एक सेकंड होल्ड करना प्लीज। हाँ जी मैं कह रहा था कि आपके मेनू में क्लोजिंग टाइम 12:30 का लिखा हुआ है। अच्छा देखिए अगर कुछ हो सकता है तो। ओके थैंक्स। हल पुट जीतू अज पंहिंजे डिनर जो बंदोबस्त पाण ही कर। सही टाइमिंग है यार सभिनी जी। जहिड़ी नौकराणी मोकल कंदी है हुन ॾींहुं होटल में खाइण लाइ कुछ भी कोन मिलंदो आहे। खैर अॼु हिन सां ई था कमु हलायूं। ॾिठे छा तो करणो पवे। जे तू हिते मूंसां गॾु हुजी आ त घटि में घटि खाधे पीते जो त सुख हुजे आ पर न भाउ सां गॾु रहणो ई न आहे। ठीकु आहे यस इंस्पेक्टर नरेश चावला क्राइम ब्रांच। यस ऑफिसर कुछ कम हो तव्हांखे? सो छा नालो आहे तुंहिंजो? जीतू वज़ीरानी। पर हेठि नेम प्लेट त कंहिं ॿिए नाले जी आहे। जी मां हिते मसवाड़ ते रहंदो आहियां पर तव्हां एतिरी राति जो तव्हांजे अचण जो कारण? छा कंदो आहीं तूं? जी मां MBA स्टूडेंट आहियां कमायनी इंस्टीट्यूट में पियो करियां। ओके पर तव्हां मुंहिंजे सवाल जो जवाब कोन ॾिनो। तूं हिते अकेलो रहंदो आहीं? हा आई सी। ये केरु आहे?
ये मुंहिंजी भेण आहे, नासिक में पढ़ंदी आहे। ओके। कुछ वक्त अॻु तूं ॿाहिरि वियो है? हा, नौकरियाणी अॼु कम ते आई कोन्हे, इन लाइ खाधे जो बंदोबस्तु करणु वियुसि। छो, हेठि वञणु कोई प्रॉब्लम आहे छा? न, कोई प्रॉब्लम कोन्हे, रिस्की आहे। तो ॿुधो त हूंदो अॼुकल्ह शहर में हिकु सीरियल किलर घुमी रहियो आहे जेको नौजवाननि जा खून करे रहियो आहे, ऐं ख़ासि करे स्टूडेंट्स जा। असां पुलिस वारा सभिनी स्टूडेंट्स खे, सभिनी नौजवाननि खे इहा हिदायत ॾेई रहिया आहियूं त सावधान रहो, 11 बजे खां पोइ ॿाहिरि निकिरणु ख़तरनाक थो थी सघे। मां तव्हांखे सिर्फ़ु हिदायत ॾियण आयो हुउसि। ओके, थैंक यू, ध्यानु रखंदुसि। सिर्फ़ु ध्यानु ई न, तव्हांखे काफ़ी ध्यानु रखणो पवंदो। कुझु बि थी सघे थो, यू डोंट नो। छो त जेको माण्हू जीअं नज़र ईंदो आहे ज़रूरी न आहे त तीअं हुजे ई। So take care. Okay? Bye. Take care. ॾिठे छा त माण्हू, पर सच चए, जेको नज़र ईंदो आहे उहो हुजे इहो ज़रूरी बि न आहे। हाणे हिनखे खणी ॾिस, केरु चवंदो त इहो इंस्पेक्टर आहे, पाण सीरियल किलर पियो लॻे। ख़ैर, हाणे वरी महिनत करणी पवंदी। हिकु जेको पंहिंजे लाइ ठाहियमि सो बि खाई वियो। अरे भाई कुछ तो खाइण ॾियो। छा त मुसीबत आहे यार। यस, किथे आयो हुआ? सॉरी, मूं तोखे मना कई हुई ना। छा सॉरी, पर तव्हांखे कैसा मिलणो आहे? कैसा मिलणो है? हाँ? हाँ? काजल, काजल, ए मिस्टर, ये सब छा है? तव्हां यहाँ अंदर कीअं हलिया आया? किथे आयो हुआ? केर किथे आहे? ॾिस विजय, मुंहिंजो दिमाग़ हिन वक़्तु ॾाढो गरम आहे। सिधी तरह ॿुधाए, किथे आयो हुआ? जस्ट अ सेकेंड, लगे तो तव्हांखे का ग़लतफ़हमी थी आहे। मुंहिंजो नालो विजय न जीतू आहे, ऐं तव्हां ग़लत घर में आया आहियो। ॾिस विजय, मां वरी तो चवां, मुंहिंजो अॼु दिमाग़ आउट ऑफ कंट्रोल आहे। वधीक नाटक न कर। वो मुंहिंजी गर्लफ्रेंड आहे, मूंसां प्यार थी करे। वो त मूंखे जलाइण लाइ तोसां मिली रही आहे। ही तव्हां छा पिया चयो? ॾिसो, मुंहिंजे सम्झ में कुझु नथो अचे त तव्हां छा था चओ। ऐं ॿी ॻाल्हि त मुंहिंजो नालो जीतू आहे, सम्झो? बस बस, घणेई थी वियो। तोखे छा थो लॻे वो तोसां डेट पई करे, तोसां प्यार कंदी आहे? अरे असांजो सिर्फ़ झगड़ो थियो आहे।
ब्रेकअप ना समझे। ई तव्हां छा पिया करो? छॾो मूंखे। छा बदतमीज़ी आई है? अच्छा बदतमीजी। ऐं तू मुंहिंजी गर्लफ्रेंड सां घुमी फिरी थो, उहा बदतमीजी कान्हे? हाँ हाँ छॾ मूंखे। छॾ। ये कहिड़ी बदतमीज़ी आहे? अरे छॾ मूंखे। Are you mad or what? मां को विजय विजय कोन आया ऐं मुंहिंजो केक काजल वारे सां कोई वास्तो कोन्हे। हाणे तूं हितां हलियो वञ, न त फोन करे पुलिस खे घुराए छॾींदो आहे। पुलिस के घुराइंदे? हाँ? घुराए पुलिस के? घुराए? हाँ? अरे घुराए। पागल है या? हाणे घुराए पुलिस के? घुराए? हाँ? उन्हनि खे तुंहिंजी लाश हिते मिलंदी। मूं मना कयो न तोखे न मिल जाए काजल सां? मना कयो न तोखे? हाँ मना कयो न? ई तव्हीं छा पिया करो? ॾिसो तव्हांखे का ग़लतफ़हमी थी आहे। मां विजय आहियां। न न मुंहिंजो नालो जीतू आहे। ॾिसो तव्हांखे का ग़लतफ़हमी थी आहे। प्लीज़ मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि। अच्छी भाई मूंखे ख़बर हुई तू हुनखे घुरायो आहे। अॼु सॼो झंझट तो ख़त्म करे छॾियो। वञ दरवाज़ो खोल। छा थियो? हाँ? चोरी पकड़ी वई त बोलती बंद, नाटक खत्म। वञ दरवाज़ो खोल। खोल वञ। सॉरी हुन तोखे वधीक परेशान त न कयो न? तू हिनखे छो तो परेशान करीस? हाँ शेखर तू विच में ना पाओ। डोंट वरी हाणे मां अची वियो आहियां। काजल जी शादी तोसां ई थींदी। What? तू बिल्कुल चिंता न कर। काजल मुंहिंजी भेण आहे। मां जंहिंखां चाहींदुसि हुनखां हुनजी शादी थींदी। ही तुंहिंजो कुझु नथो बिगाड़े सघे। हिकु मिनट, ही सभु छा थी रहियो आहे? मूंखे कुझु सम्झ में नथो अचे। मूंखे लॻे थो तव्हां ॿिन्ही खे का ग़लतफ़हमी थी आहे। ग़लतफ़हमी त तोखे थी वई आहे त काजल तोसां प्यार कंदी आहे। मूंखे ख़बर आहे त तूं हिन जे चए ते मुंहिंजे ऐं काजल जे विच में आयो आहीं। ॾाढी वॾी ग़लती कई अथई तूं। हिन जी ॻाल्हि मञी करे ॾाढी वॾी ग़लती कई अथई। हुनखे छॾ, तूं मूं सां ॻाल्हाए। छॾ हुनखे तूं। वाह ॾाढो प्यार पियो फाटई। हाँ हाँ भाई तुंहिंजो भेणवियो जो थियण वारो आहे। पर अॼु हिन साले भेणीअ जो किस्सो ई तो ख़त्म कयां। पर पहिरीं तुंहिंजे भेणवीअ जो ॾाढो घुमण फिरण हली रहियो आहे न, हिन जो मुंहिंजी काजल सां मूं सां ॻाल्हाए। मूं सां ॻाल्हाए तूं। मूं सां ॻाल्हाए। छा पकड़िया? हाँ ॿुधाए छा कंदो पियो आहे? अरे मां तोखे I said stop it! What the hell is going on here? बंद करो ये सब। तव्हां भाई हितां हलिया वञो, न त फोन करे पुलिस खे घुराए वठंदोमांव। न विजय तूं डप न कर। हाँ मां आया न। ही तुंहिंजो कुझु बि नथो बिगाड़े सघे। काजल जी शादी। काजल 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 केरु आहे इहा काजल? मां कंहिं काजल खे न सुञाणा। तव्हां ॿई कंहिं चक्कर में आहियो
मूंखे कुछ ख़बर कोन्हे पर मां आख़िरी दफ़ा तो चयो तव्हां ॿई हितां हलिया वञो न त अच्छा धमकी था दी धमकी था दी हाँ परे थी तू बस देव बस खणाई थियो हाणे रात जा 12:30 पिया लगन हेडी मतलब के शरीफ माण्हू खे परेशान करण छा ठीक आ छा 12:30 थी विया हाँ ॾिस रात जा 12:30 थी विया त हाणे हलूं था हल हल हल, हल हल। हल हिकिड़ो मिनट असां सॉरी त चई छॾियो सॉरी ब्रदर असां थोड़ो मज़ाक पिया कयूं सॉरी सॉरी विजय आई मीन जेको बि तव्हांजो नालो आहे एक्चुअली छा थियो असां तव्हांजे हेठे वारे फ्लैट में आयासीं 202 में पंहिंजे हिकु कॉलेज फ्रेंड सां मिलण थियो छा कि हिते अची वियासीं त हुनजो फ़ोन आयो त उहो अधु कलाकु लेट थी वेंदो 12:30 ताईं ईंदो त असां सोचियो कि असां थोड़ो बोर पिया थियूं बीठे बीठे त असां चयोसीं थोड़ो टाइम पास कयो वञे इन करे सॉरी बॉस सी यू अगेन सॉरी बडी मूंखे ख़बर आहे तव्हांखे खार लॻंदा हूंदा पर सोचे ॾिसो मज़ो त आयो हूंदो तव्हांखे बि सॉरी वंस अगेन हिकु मिनट सच मूंखे ॾाढो मज़ो आयो तव्हां भई ॾाढा सुठा एक्टर आहियो गुड कॉन्ग्रेट्स थैंक यू ऐं उमेद आहे त तव्हां ॿिन्ही खे बि मज़ो ईंदो असांखे ॾाढो मज़ो आयो मज़ो आयो कोन अॼु सुबुह जो पुलिस खे ॿियनि स्टूडेंट्स जा लाश मिलिया आहिनि ॿिन्ही जी शिनाख्त थी वई आहे हुननि जो नालो देव ऐं शेखर हो क़तल करण जे तरीक़े सां साफ़ ज़ाहिर थो थिए त ॿई क़तल उन्हीअ सीरियल किलर कया आहिनि 15 ॾींहंनि में इहो 8हों क़तल आहे सॼे शहर में हिन सीरियल किलर जी दहशत वधंदी पई वञे कंहिंखे ख़बर कान्हे त हू केरु आहे ऐं हुन जे हीअं क़तल करण जो सबबु छा आहे पर पुलिस तरफ़ां सभिनी खे वरी ख़बरदार कयो थो वञे त राति जो 11 खां पोइ पंहिंजे घरनि मां ॿाहिरि न निकिरनि ऐं हाणे कुझु ख़बरूं मनोरंजन जे जगत सां ईअं त लॻे थो इंस्पेक्टर जीअं नरेश नई सही कोई हिदायत नई ॾिनी निशा अची थी वई आहे इंडस्ट्री में। कंहिं बि स्टूडेंट खे राति जो 12 खां पोइ घर खां ॿाहिरि न निकिरणु घुरिजे इहो ॾिसंदासीं असांजे नेक्स्ट कहाणी में मनोरंजन सही हिदायत हुई अॼुकल्ह जे स्टूडेंट्स लाइ पर मूंखे लॻे थो हाणे हीअ हिदायत मटाइणु घुरिजे हाणे हुननि खे स्टूडेंट खे इहा हिदायत ॾियणु खपे त कॉलेज में कॾहिं बि रैगिंग न कनि हिन रैगिंग तोखे मूंखां फुरे वरितो तूं हमेशह लाइ मूंखे छॾे हली वई पर तुंहिंजे मौत जी सज़ा त हाणे हर स्टूडेंट खे भोगणी ई पवंदी ॾिसो था अॼु कंहिंजो नंबर आहे
अरे वाह, मज़ो अची वियो न। तव्हांखे वणी न असांजी हीअ टेलीफिल्म? देरि न करियो, यकदमि सब्सक्राइब करियो ऐं ॿियनि खे ॿुधायो, सिंधियत फैलायो।